जावेद उस्मान बिजरानी ऐं अब्दुल ख़ालिक चाचड़ जी रिपोर्ट मूजिबि हर साल वांगुरु हिन साल बि कश्मोर में उठनि जो मेलो मुनक़िद कयो वियो। उठनि जे मेले में MPA कश्मोर अब्दुल रऊफ़ खोसो जी ख़ासि शिरकत। शहरी तोड़े ॿाहिराड़ी वारनि इलाइक़नि जा माण्हू उठनि जा मुक़ाबला ॾिसण लाइ पहुता। कश्मोर में रिवायती उठनि जो मेलो आवाम जे ध्यान जो मर्कज़ बणिजी रहियो। मिले ॼाण मूजिबि हर साल वांगुरु हिन साल बि कश्मोर में रिवायती उठनि जो मेलो वॾे जोश ऐं जज़्बे सां मुनक़िद कयो वियो, जंहिंमें इलाइक़े जे क़दीम सक़ाफ़त रिवायतुनि ऐं तहज़ीबी विरसे जो शानदार नमूनो ॾिसण में आयो। मेलो ॾिसण लाइ कश्मोर समेत भरपासे वारे इलाइक़नि मां वॾी तइदाद में माण्हू पहुता, जन उठनि जो मेलो ॾिसी ख़ुशी ऐं दिलचस्पी जो इज़हार कयो। उठनि जे मेले में ख़ूबसूरत ऐं सगारा उठ आंदा विया, जंहिंजे सींगार मुक़ाबला ऐं रिवायती रांदियुनि मेले खे वधीक दिलचस्प बणाए छॾियो। उठनि जी डोड़, सींगारियल उठनि जी नुमाइश ऐं मालवंद माण्हुनि जा रिवायती अंदाज़ माण्हुनि जी ख़ासि तवजह जो मर्कज़ रहिया। मेलो न रुगो विंदुर जो ज़रियो बणियो पर मक़ामी मालवंद माण्हुनि लाइ मुआशी सरगर्मियुनि जो सबबु पिणु बणियो। मेले में MPA कश्मोर अब्दुल रऊफ़ खोसो ख़ासि महिमान तौरु शिरकत कई। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे हुन चयो त उठनि जा मेला असांजी क़दीम सक़ाफ़त जो अहम हिसो आहिनि, जिन खे ज़िंदा रखण लाइ असां सभिनी जी गॾियल ज़िमेवारी आहे। हुन वधीक चयो त अहिड़नि सक़ाफ़ती मेलनि सां नौजवान नसुल खे पंहिंजी रिवायतुनि सां वाबस्तगी पैदा थिए थी। MPA अब्दुल रऊफ़ खोसो चयो त असां सिंध जी सक़ाफ़त मोहबत, अमुन, भाईचारे जो पैगाम ॾिए थी ऐं हुकूमत अहिड़ी सक़ाफ़ती प्रोग्रामनि खे हिमथाइण लाइ हर मुमकिन क़दम खणंदी। हुन इंतिज़ामिया ऐं मुंतज़मीन जी कोशिशुनि खे पिणु साराहियो। मेले दौरान मक़ामी फ़नकारनि तरफ़ां लोक गीत, राग ऐं रक़्स पेश कया विया, जंहिंसां मेलो वधीक रंगीन बणिजी वियो। शिरकत कंदड़नि चयो त अहिड़ा मेला असांजी सक़ाफ़ती सुञाणप खे उजागर कनि था ऐं उन्हनि जो तसलसल सां इनेकाद थियणु घुरिजे। आख़िर में मेले खे अमन अमान सां मुकमल कयो वियो, जॾहिं त शिरकत कंदड़नि इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त ईंदड़ सालनि में मेलो वधीक वसी ऐं बहितर अंदाज़ सां मुनक़िद कयो वञे।